एक ॿी अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। सिंध में ॿोरी जी तबाहकारियुनि ऐं हुकूमती क़दमनि वारो मामिलो, जंहिंमें सिंध हाई कोर्ट हैदराबाद समूरनि शहरनि मां महीने जे अंदरि पाणी निकाल कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच सिविल जजिस जी जांच रिपोर्ट ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। डिप्टी अटॉर्नी जनरल पाकिस्तान हैदराबाद ऐं एडिशनल एडवोकेट जनरल सिंध, फोकल पर्सन ऑडिटर जनरल पाकिस्तान ऐं फोकल पर्सन मुक़रर चीफ सेक्रेटरी सिंध अदालत में पेश थिया। जस्टिस मोहम्मद इकबाल कल्होड़ो ऐं जस्टिस अदनान करीम मेमण ते ॿधल बुरुखनी बेंच ॿुधणी कई आहे। सिविल जजिस जी रिपोर्ट मूजिबि PDMA, NDMA ऐं सिंध हुकूमत फंड जारी कया, पर रिलीफ जो कम नाहे थियो। अहम ख़बर आहे, अव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं। सिंध में ॿोड़ जी तबाहकारियुनि ऐं हुकूमती क़दमनि वारो मामिलो, सिंध हाई कोर्ट हैदराबाद समूरनि शहरनि मां महीने अंदरि पाणी निकाल कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच सिविल जजिस जी जांच रिपोर्ट ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। डिप्टी अटॉर्नी जनरल पाकिस्तान हैदराबाद, एडिशनल एडवोकेट जनरल सिंध, फोकल पर्सन ऑडिटर जनरल पाकिस्तान ऐं फोकल पर्सन मुक़रर चीफ सेक्रेटरी सिंध अदालत में पेश थिया आहिनि। एक भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। सिंध में ॿोरी जी तबाहकारियुनि ऐं हुकूमती क़दमनि वारो मामिलो, जंहिंमें सिंध हाई कोर्ट हैदराबाद समूरनि शहरनि मां महीने अंदरि पाणी निकाल कराइण जो हुकुम ॾिनो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नसीर चनो सां लाइन ते मौजूद आहे। जी नसीर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी गज़ाला, सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद समूरनि शहरनि मां महीने अंदरि पाणी निकाल कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सर्किट बेंच हैदराबाद सिविल जजिस जी जांच रिपोर्ट ते जेको फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे, उन दौरान डिप्टी अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान, एडिशनल एडवोकेट जनरल ऐं फोकल पर्सन ऑडिटर सिंध समेत चीफ सेक्रेटरी जो नुमाइंदो ऐं ॿिया अदालत में पेश थिया, जिते जस्टिस मोहम्मद इकबाल कल्होड़ो ऐं जस्टिस अदनान करीम मेमण खे मुश्तमिल डबल बेंच जेका आहे उन ते ॿुधणी कई, जिन दौरान अदालत में चयो त सिविल जजिस जी रिपोर्ट PDMA, NDMA ऐं सिंध हुकूमत जारी कया, पर रिलीफ जो कमु जेको आहे उहो नाहे थियो। सिविल जजिस जी रिपोर्ट एडिशनल एडवोकेट जी रिपोर्ट जो उबतड़ आहे। NDMA जी ग्राउंड जी हक़ीक़तूं जेको आहिनि उहे इन्हनि खां उबतड़ आहिनि। उन लाइ जेके PDMA जो नुमाइंदो उन अदालत खे ॿुधायो त असां ॿोॾि मुतासिर जी बहितरीअ लाइ इंतज़ाम कम कया आहिनि, पर जिते जस्टिस इकबाल कल्होड़े रिमार्क्स ॾींदे चयो त ज़मीन जी हक़ीक़तूं जेके आहिनि उहे ॿुधाए रहियूं आहिनि त तव्हां कुझु बि नाहे कयो। जेकॾहिं NDMA, PDMA, DDA ऐं सिंध हुकूमत सिंध जे ॿोॾि मुतासिर बाबति रिपोर्टूं ॾिसो त सभु कुझु ठीकु हली रहियो आहे, पर सिविल जजिस जी जेका रिपोर्ट आहे उन में तव्हांजी कागज़ी कार्रवाई हक़ीक़त में तज़ाद नज़र अची रहियो आहे। अदालत 15 ॾींहंनि में PDMA सिंध हुकूमत खे हुकुम ॾिनो आहे त शहरनि मां जेको आहे पाणी निकाल करायो वञे ऐं रिपोर्ट जेका आहे उहा अदालत में पेश कई वञे। जी ठीकु आहे, मुंहिंजी वरी महिरबानी नसीर चना अपडेट करण लाइ।